नाज़िन शेख भरकियो खां रिपोर्ट जीठाराम सिंधी जी रिपोर्ट मूजिबि शेख भरकियो लॻ यूसी सेरे जे ॻोठु हुसैन बख़्श लाशारी जे रहवासिन हुसैन बख़्श लाशारी हसन लाशारी ॿियनि जी अॻवाणी में ॻोठु हुसैन बख़्श लाशारी में तरक़ियाती कम न थियण जे करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़बर मूजिबि ॻोठु हुसैन बख़्श लाशारी जे ॻोठाणनि चयो त असां सदाईं पीपी खे वोट ॾिना आहिनि, पर उन हूंदे बि तरक़ियाती कमनि में असांखे सदाईं नज़रअंदाज़ कयो पियो वञे। हिननि चयो त असांजे ॻोठ में बरसातनि जी मौसम में रोड जे न हुजण करे असांजी बीमार माण्हुनि खे तमामु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। असां इस्पतालनि में वॾी तकलीफ़ सां पहुचाईंदा आहियूं, जंहिं करे असांजा काफ़ी दफ़ा जानी नुक़सान बि थिया आहिनि। हिननि चयो त असां केतिरा भेरा ॻोठाणनि सां गॾिजी एहतिजाज बि कया, पर असां ग़रीबनि जी केरु सार लहण लाइ तयारु न आहे। असांखे 20 सालनि खां ख़ाली आसरा ॾेई रहिया आहिनि। उन लाइ असां MNA सैयद तारिक शाह PS 61 जे MPA शर्जील इनाम मेमण खे अपील था करियूं त असांजे ॻोठ में तरक़ियाती कम कराई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं।